अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे त पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख ते जेल अंदर तशद्दुद जो वाक़ियो पेश आयो आहे। वाज़े रहे त संदसि कुटुंब इन वाक़िए जो ज़िम्मेवार सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टीअ खे करार ॾिनो आहे। इन सिलसिले में असां सां टेलीफोनिक राब्ते में आहे पीपल्स यूथ ऑर्गेनाइज़ेशन ज़िला सखर जो वाइस प्रेसिडेंट नसीम शौकत बलोच। बलोच साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। बलोच साहब, पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख ते जेल अंदर तशद्दुद जो वाक़ियो पेश आयो आहे ऐं हुनजो कुटुंब इन जो ज़िम्मेवार पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत खे करार थो ॾे। तव्हां इन बारे में छा चवणु चाहींदा? बिस्मिल्लाह रहमान साईं। सभ खां पहिरियां त शेख साहब ते अहिड़ो को बि वाक़ियो न आयो आहे। शेख साहब जे कुटुंब पारां जेके पीपल्स पार्टी ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया आहिनि उहे सभु आउं रद्द थो कयां। शेख साहब खे पंहिंजे हरकतुनि जी मार मिली रही आहे ऐं हरकतुनि जी सज़ा ज़ुरे थो पियो। शेख साहब असल में ॻाल्हि इहा आहे साईं त शेख साहब पहिरियों दफ़ो ज़िंदगीअ में जेल ॾिठो आहे। पोइ हुन कोहलीअ जी ऊंदाही ॾिसी करे हुनखे डपु थी पियो, छिड़कू थी पियो, जंहिं करे हुनखे मोशन थी पिया ऐं हुनखे अस्पताल मुंतक़िल थी वियो। साईं, हुन जूं कुझु तस्वीरूं बि सोशल मीडिया ते शेयर थियूं आहिनि जंहिंमें हुननि खे व्हील चेयर ते नियो पियो वञे। साईं, शेख साहब सभु इहे अथरादू ड्रामा रचाए मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे जेको आहे सो पंहिंजा नाजाइज़ मक़सदु हासिल करणु थो चाहे ऐं कॾहिं हुन अहिड़ियूं हरकतूं करे थो, कॾहिं हुनखे नांग थो जेल में नज़र अचे, कॾहिं तशद्दुद कयो थो वञे। सभु इहे शेख साहब जा ड्रामा आहिनि। असुल खां इहो ड्रामेबाज़ आहे। बलोच साहब, टाइम ॾियण जी वॾी वॾी महिरबानी। AR सिंधी न्यूज़ चैनल।